आहियां ऐं जेको आहे सो ही US साइड आहे। हिते फॉर्चुनेटली या अनफॉर्चुनेटली अॼु ॾाढो सीउ आहे ऐं स्नोफॉल शुरू थी वई आहे। हर तरफ़ खां ही जेको आहे सो सफ़ेद चादर विछाई पई आहे स्नोफॉल जी ऐं तमामु बहितरीनु मौसमु आहे। एक्चुअली हीअ मौसमु न आहे स्नोफॉल नायग्रा फॉल विज़िट करण जी, पर मां हिन मौसम में हिते आयल आहियां, उन करे मां हिते विज़िट ते आयो आहियां। ऐं हिन जॻह जी ख़ूबसूरती इहा आहे त हिन खे हर मौसम में घुमी थो सघिजे, समर में बि त विंटर में बि। तो हेॾो खां ही जेको आहे सो नायग्रा फॉल्स मां हाणे पहुची वियो आहियां ऐं उन व्यू ते वञा पियो ऐं ॾाढो एक्साइटेड आहियां छो ज़िंदगी में पहिरियों दफ़ो जेको आहे सो मां हिन जॻह ते आयो आहियां ऐं जंहिं जॻह जे लाइ हमेशह हिकिड़ी तजसुस ऐं हिकिड़ी तशंगी रही आहे। त ही साम्हूं आहे नायग्रा फॉल्स जी जॻह, हीअ पॉइंट आहे, हीअ वाटरफॉल आहे। हितां खां हे जेको थिए थो पियो वेझो हलूं था असां हुन जे, ही नायग्रा फॉल पार्क जो बोर्ड आहे ऐं जेको आहे सो हेॾो खां बर्फ़ थी पवे, होॾो पाणी पियो थो फ्लो हले ऐं जेको आहे सो स्टीम आहे पाणी जी। ॾाढो ज़बरदस्त मंज़र आहे। वाओ, ही आहे जेको आहे सो नायग्रा फॉल्स। हेॾो खां ही वाटरफॉल आहे। दरअसल नायग्रा फॉल्स अमेरिका ऐं कैनेडा जे बॉर्डर ते आहे, त राइज़िंग पॉइंट अमेरिका आहे वाटरफॉल जे लाइ ऐं जेको आहे सो फॉलिंग पॉइंट कैनेडा आहे, तंहिंजे करे कैनेडा मशहूरु आहे। बाय द वे हीअ आहे ॿिन्ही कंट्रीज़ जे बॉर्डर ते। हीअ आहे नायग्रा फॉल्स।